चाचा ओ चाचा चिबड़ खैर त है न? यार तो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, तूं जॾहिं बि मूंसां मिलियो आहे या रुगो झेड़ा ई झेड़ा, तूं आहीं आख़िरकार कहिड़ी भला? मां तो तव्हांजो खैर खां आहियां चाचा। अरे यार वो तव्हां वारो पुट है न साले, उहो मूंखे लाइ छो पंहिंजो दुश्मन थो सम्झे? कीअं न तोखे दुश्मन सम्झो? जॾहिं बि किथे बि तोते असांजी नज़र थी पवे न, ॾींहुं ई बेकार थो गुज़रे, बेकार। चाचा तव्हांजो दुश्मन सिर्फ बिजार खान न, शेरोज़ बि हूंदो। भले हू तव्हां सां सिधी तरह न आहे विड़ियो, अरे तव्हांजो दुश्मन ज़रूर आहे उहो। दुश्मन जे गिचीअ में त मां अहिड़ो पवंदो आहियां या बोई हिकु लाला माल ख़लास। साले बि इहा ख़बर ॿुधी हूंदी त हू तपी टामो थी वियो हूंदो। फ़िलहाल त असीं पंहिंजनि इन्हनि मामलनि खे मोह ॾियूं, पोइ तोखे बि ॾिसी वठंदासीं। यार चाचा, ओ मुंहिंजा प्यारा चाचा, मां तव्हांजो दुश्मन न आहियां, बस मिड़ई थोड़ा रूप मटाइण था पवनि। हिला रहा है तू यार। केरु आहीं तूं? मां केरु बि आहियां, पर मां तुंहिंजे सॼे ख़ानदान खे सुञाणा। जेकॾहिं तूं मूंखे चङी तरह सुञाणी थो त पोइ तूं पंहिंजे ख़ानदान जी पंहिंजी सुञाणप खे कई छो थो? मां त इहो बि सुञाणा थो चिबड़ ख़ान, तूं नौरोज़ जे क़ैद में कारियूं रातियूं कटे पंहिंजे बचनि खां बि परे रहियो आहीं। बस बस, जेकॾहिं तूं मुंहिंजनि फटनि ते लूणु मुलकड़ आयो आहीं त हितां टरी पासो कर। मां तुंहिंजो खूरे जे बाहि जो भरियल ई ततल आहियां, हथ लाइण सां भस्म थी वेंदे भस्म। बस चाचा बस, इन जज़्बात खे थोरो हिते ढिरो रख। सॼो ॾींहुं टोपी निराण ते हथ में बंदूक वते तो ॻोठनि जूं गिटियूं नापींदो। किथे आहे तुंहिंजो उहो पुटु? वञी लाहे न मुंडी उन बिजार ख़ान जी, त ख़बर पए त को पुटु जहिड़ो अथई नस्ली। मां चवां थो त हिकु तुम पंहिंजी ज़बान बंदि कर। मां ॼाणा मुंहिंजा मामला ॼाणनि, तुंहिंजो विच में कुझु बि न वञे। मूंखे कंहिंसां पराग करिणो आहे, कॾहिं करिणो आहे, कंहिंसां करिणो आहे, उहो सभु कुझु मुंहिंजे अंदर में मौजूदु आहे। हाणे मां तुंहिंजी कैसेट ॿुधी वरिती, तूं पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि कर। चिबड़ ख़ान, इहो वक़्तु ॿुधाईंदो, वक़्तु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।